सिंध के मुख्तलिफ़ इलाइक़नि में बरसात सबब ज़िंदगी मफलूज बणिजी वई। मुख्तलिफ़ वाक़िअनि में 4 ॼणा फोत। सखर, खैरपुर, घोटकी, कंबर, शहदादकोट, जैकबाबाद, दादू, सांगड़, नौशेरो फिरोज़, शहीद बेनज़ीराबाद, भटियारी, जामशोरो, मीरपुर ख़ास ज़िलनि जे नंढनि वॾनि शहरनि में गुज़िरियल 2 ॾींहनि खां बरसात जो सिलसिलो जारी। हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। केतिरनि ई इलाइक़नि में बोर जहिड़ी सूरताल। बिजली जी फ़राहमी मुअतल, मवासिलात जो निज़ाम मुतासिर। केले, खजी, फुटनि समेत ॿियनि फसलुनि खे नुक़सान। थाणे बुलाखान समेत कोहिस्तान में तेज़ बरसात। किरचात में घर ढहण सबबि औरत समेत 2 ॼणा फोत। गड़ी असन वेझो ॻोठ शाह दोस्त बगलानी में घर जी छित किरण सबबि पीरसन औरत ऐं ॿारड़ो फोत। हिकु औरत ज़ख़्मी। केतिरनि ई कलाकनि खां जारी बरसात सबबि ठुल में केतिरा ई घर रही पिया ऐं बिजली जा पोल किरी पिया। शहर में 2.5 फुट पाणी बीहजी वियो। सिंध में गजगोड़ सां वधीक बरसातुनि जी अॻकथी। शहरी बोर जो ख़दशो ज़ाहिर। सिंध में शदीद बरसातुनि सबबि वाहुनि शाखुनि खे घारा। टंडो आदम वेझो ॻोठ आलम डेरो साम्हूं रोड़ीअ कैनाल खे 100 फुट घारो पइजी वियो। पाणी केतिरनि ई ॻोठनि में काही पियो। सवई एकड़नि ते बीठल फसल बि पाणी हेठि अची वियो। लॾ पलाण शुरू। ॻोठनि में पाणी दाख़िल थियण खां पोइ ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत महफ़ूज़ हंधनि ॾांहुं रवाना थी विया। इतला बावजूद आपाजी खाते जा मलदार घारे वारे हंध न पहुता। दाद लगारी वेझो अपर ॾहर वाह खे RD 112 वटां 30 फुट घारो पइजी वियो। सवें एकड़नि ते बीठल वोणनि ऐं सारियुनि जो फसल पाणी हेठि अची वियो। 20 खां वधीक घर ॿुॾी विया। केतिरा ई ॻोठ ॿुॾण जो ख़दशो। ठिकराड़ो भरिसां मुबारकपुर माइनर खे 2 हंधनि तां घारा पइजी विया। फसल ॿुॾी वियो। पाणी तेज़ीअ सां ॻोठनि ॾांहुं वधणु लॻो। मटियारी, हाला, न्यू सईदाबाद, उडेरलाल, खैरपुर, रोही, पनवाकल, सांगी ऐं शहदादकोट शहरनि में बरसात सबबि ॿोॾि जहिड़ी सूरत हाल। घिटियूं, रोड रस्ता, तलाउनि जो ॾेख ॾियण लॻा। शहदादपुर, कोटलालू ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में 24 कलाक खां बरसात जो सिलसिलो जारी। लालू राउंग, मनहड़ो, मिठियाणी, राधण, सकरन, सिरहाड़ी, गुपचाणी, सेठारजा, टंडो आदम, काज़ीअमन, पीर जो ॻोठ, कुंभ, सगियूं, डेपारजा, खैरपुर, नाथनशाह, ठिकराटो, खिपरो, हथूंगो, दलियार समेत अछड़े थर में बरसात ज़िंदगी मफलूज बणाए छॾी। जोही, वाई, पांधी, टंडो, रहीम खान, कस्बो, गाजी शाह समेत कीरथर ऐं काश जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी। काशी में बरसात खां पोइ नयूं वही आयूं। चइनि यूसीस जो जोही, दादू शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल। कचनि घरनि खे नुक़सान। काशे वासी ॾुखियाईनि जो शिकार। सिंध समेत सॼे मुल्क में अॼु पुलिस जी शहीदनि जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। शहीदनि खे भेटा पेश करण लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में क़ुरान ख़्वानी कराई वई। पुलिस हेडक्वार्टर ईस्ट ऐं समूरनि थाणनि में बि क़ुरान ख़्वानी जो सिलसिलो जारी। घरू वज़ीर ज़ियाउल अंजार जो चवणु आहे त यौम शौहदा पुलिस बहादुर ऑफिसरनि ऐं जवाननि खे यादि करण जो ॾींहुं आहे। ॾिहाड़ो मल्हाइण जो मक़सदु शहीदनि जे वारसनि खे अहसासु ॾियारणु आहे त हू अकेला न आहिनि। असां पंहिंजे शहीदनि जी यादि जा ॾीआ ॿारींदा रहंदासीं। IG सिंध ग़ुलाम नबी मेमण पारां बि शहीदनि खे भेटा पेश। पंहिंजे पैगाम में चयईं त फ़र्ज़ निभाईंदे जानियूं क़ुर्बान कंदड़ शहीद असांजा हीरोज़ आहिनि। ज़िंदा क़ौमूं पंहिंजे हीरोज़ खे कॾहिं फ़रामोश न कंदियूं आहिनि। मूंखे ख़बर न आहे त ईरान जवाबी हमले तां हथ खणी वेंदो। अमरीकी सदर जो बाइडन इसराइली वज़ीर आज़म ते कड़की पियो। जो बाइडन चयो त मूंसां कूड़ न ॻाल्हायो, सदर जी बेक़दरी न करियो। अमरीकी सदर इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू खे ख़िते में शिकतान घटि करण जी सलाह ॾिनी। जो बाइडन गज़ा में यरगमालनि जी आज़ादी ऐं जंगबंदी लाइ फौरी उपायनि ते ज़ोर ॾिनो। हमास सरबराह इस्माइल हानिया खे शॉर्ट रेंज
प्रोजेक्टाइल सां निशानो बणायो वियो। प्रोजेक्टाइल में 7 किलोग्राम जो वार हेड इस्तेमाल कयो वियो। इसराइल के हमले में अमरीका की मदद शामिल हुई। ईरानी पासदारनि इनकलाब इस्माइल हानिया की शहादत वारे वाक़े जा तफ़सील जारी करे छॾिया। पासदाराने इनकलाब जो चवणु आहे त ईरान जो बदिलो शदीद हूंदो, मुनासिब वक़्त, जाइ ऐं तरीक़े सां बदिलो वरितो वेंदो। दहशतगर्द इसराइली रियासत खे उन ॾोह जो फ़ैसिलाइतो रद्द अमल ॾिनो वेंदो।